जी नाज़रीन, एक भेरो ॿीहर अव्हांखे झंपीर मां अपडेट कंदासीं, जिते झंपीर वेझो कोयले जी खाण ढही पई, जंहिंजे नतीजे में हिन वक़्त ताईं ॿुधायो पियो वञे त 4 ॼणा फौत थी विया आहिनि। अव्हांखे अपडेट कयूं पिया। झंपीर वेझो कोयले जी खाण किरण सबबि बेहोश थियल वधीक 2 ॼणनि दम ॾेई छॾियो आहे। फौतनि जी सुञाणप दाऊद ख़ान, फ़कीर गुलज़मान, महबूब अली ऐं गुल वाहिद पठान तौरु कई वई आहे। झंपीर वेझो कोयले जी खाण करण सबबि बेहोश थियल वधीक 2 पोरियतनि दम ॾेई छॾियो आहे। फौतनि जो अंगु वधी करे 4 थी वियो आहे। फौतनि जी सुञाणप दाऊद ख़ान, फ़कीर गुलज़मान, महबूब अली ऐं गुल वाहिद पठान तौरु कई वई आहे। अव्हांखे अपडेट कयूं पिया। ठटो मां ख़बर ॾियूं पिया। झंपीर वेझो कोयले जी खाण किरण सबबि बेहोश थी वियल वधीक 2 पोरियतनि दम ॾेई छॾियो आहे, जंहिं बाद फौतनि जो अंगु वधी 4 थी वियो आहे। फौतनि जी सुञाणप दाऊद ख़ान, फ़कीर गुलज़मान, महबूब अली ऐं गुल वाहिद पठान तौरु कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, वधीक 2 पोरियतनि दम ॾेई छॾियो आहे, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल अफ़सोसनाक वाक़ियो जेको अॼु सुबुह पेश आयो झंपीर लॻ मीटिंग रेलवे स्टेशन भरिसां कोस्तानी इलाइक़े में कोयले जी खाण में जेका कोयले जी खाण ढही पवण जे करे दॿिजी 4 पोरियत जेके दॿिजी विया, जिन मां 2 पोरियत महबूब अली ऐं गुल वाहिद पठान मौक़े ते बर वक़्त पहुची विया। 2 पोरियत दाऊद ऐं फ़कीर गुल खे बेहोशी जी हालत में कढियो वियो, जिन खे इंतहाई गंभीर जोगी हालत में हैदराबाद में वियो हो। हिन वक़्तु थोरी देरि अॻु में जेका इतलाह आहिनि, बल्कि कंफर्म थियो आहे त दाऊद ऐं फ़कीर गुल जेके ज़ख़्मी हुआ उन्हनि बि दम ॾणी हवाले करे छॾियो आहे। जंहिंखां पोइ जेका कोयले जे खाण में पेश आयल वाक़े सबबि दॿिजी वियल पोरियत में फौत थियलनि जो अंगु वधी 4 थी वियो आहे। हीउ अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो बीटी रेलवे स्टेशन भरिसां, जंहिंमें 4 पोरियत हाणे जेके वधी अंगु 4 थी वियो आहे, 4 पोरियत फौत थी चुका आहिनि। जॾहिं त ख़बरूं हलण खां पोइ असिस्टेंट कमिश्नर ठटू निज़ाम जतोई ऐं झिरक थाणे जो SHO मिसरी खोस्तो पुलिस ऐं रेवेन्यू इंतज़ामिया उते पहुची मीटिंग रेलवे स्टेशन भरिसां जेका उमर पठान नाले हिकु शख़्स खे कोयले जी खाण जेका आहे लीज़ ते मिलियल हुई, उनखे फौरी तौर ते सील कयो वियो आहे ऐं उन्हनि खां रिकॉर्ड तलब कयो वियो आहे। उन सां गॾोगॾु उन्हनि खां सख़्तु पुछाणो बि कयो वियो आहे त तव्हां उते छाकाणि जो घुर्बल हिफ़ाज़ती मटीरियल हिफ़ाज़ती सहूलियतूं नथियूं हुजनि, जंहिं करे इन क़िस्म जा वाक़िया पेश अचनि था। ऐं अहिड़े क़िस्म जी जेका आहे जाली खातनि जे ज़रिए बि कोस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अहिड़े क़िस्म जूं खाणियूं जेके आहिनि क़ाइमु थियल आहिनि, जिन खे मक़ामी जेके माण्हुनि खे पोरियतनि खे नज़रअंदाज़ करे ॿाहिरां पोरियत KPK ऐं ॿियनि इलाइक़नि जा आंदा वञनि था। हे पोरियत जेको अजल जो शिकार थिया आहिनि, 4 पोरियत उन्हनि जो तर्क KPK सां आहे ऐं उन्हनि जेको ठेकेदार आहे उमर पठान, उनजो तर्क बि गैर मक़ामी आहे, KPK जो आहे। इहे केतिरियूं खाणियूं आहिनि जेके गैर मक़ामी माण्हुनि खे मिलियल आहिनि ऐं उते माण्हू खे गैस ऐं सिलेंडर ऐं ख़ासि तौर ते ऑक्सीजन जेको खणी वञिणो हूंदो आहे उहो बि मिलियल न हूंदो आहे। हीउ वाक़ियो बि इन करे पेश आयो जो पोरियतनि वटि ऑक्सीजन न हुजण जे करे उनजो साह उसारिजी वियो ऐं बर वक़्त जे रेस्क्यू न थियण जे करे 4 पोरियत अजल जो शिकार थी चुका आहिनि। जी अच्छा महबूब, इहो ॿुधाइजो त इंतिज़ामिया पारां छा फौतनि जे वारसनि सां को राब्तो कयो वियो आहे? जी इंतज़ामिया हिन वक़्तु उते पहुतल आहे। वाक़े वारे हंधि ते असिस्टेंट कमिश्नर ठटो खे DC ठटो असाइन कयो आहे, उहो उते पहुतल आहे। इंतज़ामिया जो चवणु आहे त उहे पठान आहिनि जेके वाक़े वारे हंधि तां फ़रार थी विया आहिनि। को बि उते मालिक मौजूदु न आहे, पर उहे तफ़सील ॾियण लाइ तयारु न आहिनि ऐं SI जो उन्हनि जेके फौत थियल लाश आहिनि उन्हनि जा जेके पोस्टमार्टम कराइण खां बि इनकार करे छॾियो आहे। पुलिस जेतोणीकि उन्हनि खे लेटर ॾिनो हो त पोस्टमार्टम करायो वञे लाशनि जी, पर लाशनि जी पोस्टमार्टम न करायो वियो आहे। जंहिंखां पोइ इंतज़ामिया जेका खाण आहे उमर पठान नाले सां खाण जेको ॿुधायो वञे थो त उनखे लीज थियल आहे, उन ठेकेदार आहे उमर पठान, उन जे खाण खे सील कयो वियो आहे, पर उमर पठान पुलिस खे हथु अची न सघियो आहे। उन हवाले सां को ख़ासि केस दाख़िल न थी सघियो आहे। अलबत 4 पोरियत जेके आहिनि अजल जो शिकार थी चुका आहिनि। त हीउ अफ़सोसनाक वाक़ियो जेको आहे झंपीर वेझो मीटिंग रेलवे स्टेशन जे भरिसां कोस्तानी इलाइक़े में पेश आयो, जिते केतिरियूं ई खाणियूं आहिनि जिते अहिड़े क़िस्म जूं सहूलियतूं नथियूं हुजनि, जंहिं करे अहिड़े क़िस्म जा वाक़िया पेश अचनि था। जी बिल्कुलु अफ़सोसनाक वाक़ियो आहे। महबूब बिरोही, तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। फौतनि जी सुञाणप बि थी वई आहे, 4 पोरियत दॿिजी फौत थी विया आहिनि। झंपीर वेझो कोयले जी खाण करण सबबि बेहोश थियल वधीक 2 पोरियतनि दम ॾेई छॾियो आहे, जॾहिं त फौतुनि जो अंगु वधी करे 4 थियो आहे।
ऐं नाज़रीन हाणे ज़िक्र कंदासीं एहतजाज